थाने बुला खान जा दोस्तों नौजवानों शागिर्दों लेखकों सहाफियों लियाकत कबूल साहब मिठल कबूल एजाज सुमरो लखाडिनो पालारी स्टेज ते वेठल कौमी अवामी तहरीक जा मरकजी दोस्तों भेनरों तव्हां जीअं अॼु असांखे रोकण जी कोशिश कई आहे जीअं असांजा रस्ता बंदि कया अथव जीअं मोटरवे तां थाणो बुला खान वेंदड़ रस्तो ब्लॉक करे अध दर्जन पुलिस मोबाइल्स बीहारियूं अथव ये ॾाढो भलो कयो अथव सुठो कयो अथव कॾहिं कॾहिं असांखे आदतूं ऐं मश्कूं विसरी वेंदियूं आहिनि वरी माण्हू को नओं सओं करे छॾियो उहा जेका हर हाल में पुॼण ऐं हर हाल में रसण जी जेका आदत आहे उन में थोरी सुस्ती पैदा थी वञे त तव्हीं ईअं कंदा कयो सरकार सगोरी अहिड़ियूं वारदातूं कंदा कयो त असांखे पंहिंजे पुराणे तरीक़ेकार जी वरी ॿीहर मश्क करण जो मौक़ो मिले वरी उनखे दोहरायूं वरी उनखे मश्क खे दोहरायूं त जीअं पुराणा तजुर्बा यादि रहनि लतीफ़ साईं चयो आहे पाण चऊं था न घड़ो भॼी पियो सोणीअ जो वेचारी बुॾी वई कचो घड़ो लतीफ़ साईं चए थो त घड़ो भॻो त घोरियो सोणी पई चए घड़ो भॻो त घड़ो भॻो कुर्बान थियो धूड़ जी पाए वियो त छयो घड़ो भॻो त घोरियो पाणा हो हिजाब पाण कहिड़ी आड़ हो हिजाब हो उन हिजाब में झली पई हुअसि पंहिंजे मेहार सां मिलण लाइ जेको रस्तो उन में पाण घड़ो रुकावट हो घड़ो भॻो त घोरियो पाणा हो हिजाब वाजट वॼे वजूद में रहियो रूह रबाब मुंहिंजे अंदर में वाजट पियो वॼे मेहार सां मिलण लाइ बाहि पई भड़के तन जो हिकिड़ो हिकिड़ो अंग वॼे पियो वाजट वॼे वजूद में रहियो रूह रबाब साहड़ रीह सवाब आऊं घणो ई घोरे ये जेको सवाब आहे जेका पाकाई आहे पाण त चवंदा आहियूं पाक थी न नेकी कर न सुठो थी न सवाब माण न लतीफ़ साईं चए थो साहड़ रीह सवाब आऊं घणो ई घोरिया मुझे महबूब का सवाए जेको सवाब मिले सो सवाब केड़े कम जो उन सवाब के घोरे दी छड़िया मुके महबूब खपे सवाब न खपे सजो दी ता के पटियो दा पढ़ाई सवाब हासिल करियो साहड़ री सवाब आऊं खड़ो ही घोरे आऊं घोरे छड़िया
सवाबन क्या गोरे दावा सा चई थी छड़िया तो गोरजी विया सवाब न खपे साड़ खपे साड़ न खपे पाण के सेखारिन था साड़ न खपे सवाब खपे सोहणी चए थी सवाब न खपे साड़ खपे साड़ केर मेहार तंहिंजे करे जेका पहिरीं सिट आहे त घड़ो भॻो त घोरियो पाणा हो हिजाब ही हिजाब आहिनि पुलिस ईंदी रस्तो रोकींदी मोबाइल ईंदी वॾेरो नाराज़ थींदो जागीरदार नाराज़ थींदो साहब नाराज़ थींदो सेठ नाराज़ थींदो सरदार नाराज़ थींदो मुर्शिद नाराज़ थींदो सूबाई सरकार नाराज़ थींदी वफ़ाकी सरकार नाराज़ थींदी उन्हनि सरकारुनि जे मथां जेके मालिक वेठा आहिनि से नाराज़ थींदा ज़िले इंतिज़ामिया नाराज़ थींदी घड़ो भॻो त घोरियो पाणा हो हिजाब इहो हिजाब आहे इहो हिजाब जॾहिं लाहींदो जॾहिं असांखे रोकण जी कोशिश कंदो त पोइ माण्हू वेह जो ठुक थिया जीअं लुक लॻी तीअं रुक थिया नारे पली जो सिंध जो रहबर सिंध जो चीफ अयाज लतीफ रहबर सिंध जो चीफ अयाज लतीफ तेरे जान निसार बेशुमार तेरे जान निसार जेके मूंखे हींअर लाइव ॾिसनि पिया उन्हनि खे ख़बर आहे त आउं हींअर किथे बीठो आहियां वेठा हूंदा आहिनि दोस्त कैनेडा में अमेरिका में इंग्लैंड जर्मनी दुबई थाईलैंड अदा ही कर अदा एॾा पुॼे एॾा सुबुह जो उथी कैनेडा मां निंड मां पोइ चवंदा हीअं अमली जदोजहद थियणु खपे ॿियो वरी वेठो हूंदो सुतो पियो हूंदो शारजा में उहो सुबुह जो चांहि पापा खाई बेदो ऑमलेट खाई पोइ चवंदो हीअं करणु खपे जो वेठो हूंदो बर्लिन में ऐं पेरिस में ऐं ॿियो वेठो हूंदो सिडनी में हीअं करणु खपे हिन गस ते जदोजहद करणु खपे हीअ ऐलान करे छॾियो हेॾा निकिरी पओ ख़बर अथव किथे वेठो आहियां थाणे बुला खान जिते सिंध जी का बि सियासी पार्टी जलसो नथी करे सघे सिंध जी का बि सियासी पार्टी जलसो नथी करे सघे ॿुधो अथव इलेक्शन जे ॾींहंनि खां सवाइ कॾहिं ॿुधो अथव त कंहिं सियासी लीडर हिते अची जलसो कयो हुजे इलेक्शन में तकनि जूं कार्नर मीटिंगूं हलंदियूं हूंदियूं 50 माण्हुनि जूं मीटिंग जलसो ऐं इलेक्शन बि न हुजे ऐं थाणो बुला खान ऐं मोटरवे कार रही पोइ इंगड़ विंगड़ जबलनि जे पोयां रस्ता ऐं सॼो शहर अधु दीवारनि जो ऐं उन्हनि दीवारनि जे दिलनि में उधमा त असीं पंहिंजे वतन ऐं क़ौम लाइ कुझु कयूं पर मथां धड़को ख़बरदार जो चुरियायो तव्हीं सभु बिज़नेस पार्टनर आहियो कारोबार बंदि थी वेंदो ये पेढियूं ये फार्मास्यूटिकल ये गुत्ता ये मिलियूं ये शुगर मिलियूं ये कणक जा गोदाम ये खंड जा गोदाम ये एग्रीकल्चर जो दवाऊं ये पेस्टिसाइड जा बिजनेस ये ऑस्ट्रेलिया कनाडा में कारोबार ये सब असांजे ज़रिए था हलन ख़बरदार जो ते चुरियायो ऐं गबोलो पालारियो बुरफतो खास के लियो खोसो जोखियो ख़बरदार जो चुरियायो कूड़ा केस थी वेंदो कूड़न केसन में बदिजी वेंदो हर वक्त दहशत धमकी हर वक्त खौफ सियासी गाल न कजो ॿियो जेको वणे सो कयो सिंध जी गाल न कजो उन इलाइक़े में अची जिते खौफ हुजे जिते सियासत करण जी इजाज़त न हुजे ॿुधाए छॾियो सभिनी खे त गड़ी खैरो जंहिंजे चौधारी धाड़ेलनि ऐं ॾोहारनि जो घेरो हूंदो आहे उन गड़ी खैरे में बि क़ौमी अवामी तहरीक ऐं अयाज़ लतीफ़ अली जो पहुचंदो आहे ऐं थाणे बुला खान में बि अयाज़ लतीफ़ अली जो ईंदो आहे अली जो तेरे जान सार बेशुमार अयाज तेरे जान सार बेशुमार तोर बढ़िया जा तोर बढ़िया जा बल्ली जो
समझो मूंखे रस्ते में जॾहिं रोकियूं त मूंसां जेके दोस्त वेठा उन्हनि चयो साईं हिते ई वेही लाइव था अचूं, सॼी सिंधी क़ौम खे ख़बर पए, मुक़ाबलो था कयूं, बहस था कयूं, भले रोके गेरिन, लाइव था अचूं। मुझे उहा मख़लूक ॿी अथव सिंध में जंहिंजो सॼो ज़ोर आहे त को इशू पैदा करे लाइव अचिजे, फेसबुक ते स्टेटस रखी अदा कम त कोन्हे थियो पर असां वॾी जंग कई, लठ खाधीसीं, फलाणे खे लठ हलीसीं, पर पोइ पुगासीं कोन, पर ॿेली लाइव अची वियासीं। मुंहिंजो लाइव बाइव अचण जो अयाज़ लतीफ़ अली जो पहिरीं वास्तो कोन्हे। असांजो पहिरियों मक़सदु हूंदो आहे त उन मंज़िल ते पहुचजे, उन जाइ वारी हंध ते पहुचजे, उते उहो जलसो कजे। लाइव अची वियासीं, फलाणो थी हलियो। तव्हांखे यादि हूंदो त जॾहिं गोलियूं हलायूं सिधियूं कराची में, तॾहिं चयूं त हाणे गोलियूं पियूं हलनि, पोइ पान मंडी खां ऐं उतां हलंदा हलंदा प्रेस क्लब ताईं पहिरीं 10, 15, 20 हज़ार माण्हू हुआ, पोइ गोलियुनि खां पोइ 200 बचा, ऐं पोइ जॾहिं मार्च कंदा प्रेस क्लब ते पहुतासीं त 50-100 माण्हू गॾु हुआ। पर प्रेस क्लब पहुतासीं या त मारे किराए छॾियो, या पिया हलंदासीं, या ॿधी छॾियो, या उछलाए छॾियो के मोबाइल में, या हथनि पेरनि खे ॿेड़ियूं हणी उछलाए छॾियो। जे हथ पेर आजा हूंदा त ओॾा सफ़र जारी रखिबो जेॾा वञण जो ऐलान कयो अथऊं। जारी आहे, जारी रहंदी, जारी आहे, जारी रहंदी। तव्हांखे असांजूं ॻाल्हियूं नथियूं वणनि सरकार सगोरी। ॾिसो ॻाल्हि तव्हांखे सवली सम्झाई छॾियां। असांखे 27, 28, 25, 24, 22, 23, 19, 21 इन्हनि अंगनि अखरनि सां तरमीमुनि सां को वास्तो कोन्हे। कुले पातल कंजरो, मथो उघाड़ो, मुंहिंजो कुॼाड़ो, भेनर हिन भंभोर। कुले वटां मुंहिंजो चोलो फाटल आहे, मथो उघाड़ो आहे, लतीफ़ जी सुरमी थी चए, मुंहिंजो कुॼाड़ो, भेनर हिन भंभोर में। कपिड़ा फाटा पिया अथमि, पेर उघाड़ा आहिनि, वारनि में चीड़ पियल आहे, मथो उघाड़ो आहे, मुंहिंजो भंभोर में छा वञे। सो ही तव्हांजो मुल्क आहे, मुल्क त असांजो आहे 25 करोड़ पाकिस्ताननि जो, पर उन ते कब्ज़ो ऐं इक़्तिदार जो, उन में जेके वणे से तरमीमूं कयूं। जिन ॻाल्हियुनि ते असीं रुकावट बणिजंदासीं। हिकिड़ो जमहूरियत ते हमिलो कंदा, असां जमहूरियत लाइ क़ुर्बान ॾियूं। उनजी ॿियो जेको वणे सो जेको वणे सो कयो, जीअं वणेसि कयो। हिन जो उहिदो 3 साल मां 4 साल कयो, वज़ीर इलाइक़े 2 सालनि जे बजाय 2.5 साल कयो, वज़ीर ॿारनि जे बजाय 13 रखो। भला वज़ीर वफ़ाक़ी 20 रखियो त असांजे घरां छा वियो, जे 18 रखियो त मुंहिंजे घरां छा वियो, जे 13 रखियो त मुंहिंजे घरां छा वियो, जे 25 रखियो त असां सिंधियुनि खे छा मिलियो। जेको वणे सो कयो। 3 ॻाल्हियूं, जमहूरियत ते हमिलो नामंज़ूर, अदलिया ते हमिलो नामंज़ूर, ऐं उन खां वॾी ॻाल्हि त सिंध ते हमिलो नामंज़ूर। सिंध जे वसीलनि, सिंध जे पाणीअ, सिंध जे दरिया, सिंध जी ख़ुद मुख़्तियारी, सिंध जी वहदत, सिंध जे NFC में हिस्से, सिंध जे पंहिंजे धरतीअ जे मालिकी वारे हक़, इन जे ख़िलाफ़ का बि तरमीम आणी अथव। 25, 26, 27, 28, 29, 30 सिंध जा माण्हू मज़ाबत ऐं तव्हीं सम्झो था त छा कंदा। असां मंज़ूर कराए छॾी काबीना खां, फलाणे खां, हीअं भले करियो मंज़ूर, त तव्हां ॿिठो निज़ाम बि करे छॾियो। पोइ तव्हां ॿिठो निज़ाम मंज़ूर कयो, पीपल्स पार्टी कराची जो अलॻि निज़ाम, सिंध जे ॿियनि ज़िलनि जो अलॻि निज़ाम, पोइ छा थियो, हलियो कोन हलियो। तव्हां त ज़िया वारी मार्शल आब हुई, पोइ ज़िया आहे छा? तव्हां त तव्हां ओॾी महिल त तव्हीं चवंदा आहियो 80 आहियूं, जेॾी महिल हूंदा आहियो ओॾी महिल चवंदा आहियो 80 आहियूं, असां खां सवाइ ॿियो केरु आहे। ऐं ओॾी महिल माण्हू चवंदा आहिनि हीअं हूंदो, हीअ वेठा आहिनि, ॿियो केरु आहे। बाबा ज़िया वेठो आहे, ज़िया खे छा कंदव? पोइ ज़िया किथे हाणे, उन वारी मार्शल किथे आहे? बाबा मुशर्रफ वेठो आहे, अयूब वेठो आहे, इहा अयूब ख़ान किथे आहे? इहा ख़ान किथे आहे?
मुशर्रफ मुक्कू पे ॾेखारियूं मैं तुम्हें ऐसी जगह हिट करूंगा पाण ई कोन्हे वो कराची वारो हमरा वेठो आओ ना जरा कराची तो तुम्हें बोरी में बंद कर दे हाणे किथे है हाणे रोज तो चाहे तब मैं हर किस्म की माफी मांगने के लिए तैयार हूं मेरी बात सुन लो हाणे मिंथ जो ठका है रोज गीसी आगे कराची में नसीरुल्लाह बाबर के भी धमकी नहीं आओ ना जरा तुम्हारे लिए साइज की भी बोरी तैयार की है हमने वफाकी वजीर दाखिला नसीरुल्लाह बाबर उनके धमकियों पे ॾिनो पोइ हाणे किथे तंहिंजे करे हीअं करारदाद पास थी वई हीअं इत्तफ़ाक़ तरमीम पास थी वई हीअं काबीना मंजूरी भले मंजूरी ॾेई हलियो ये दौर बदलजो तो वरी सारी शइ ऊंधी करे गिंदासीं तव्हां त प्लान पे ठाहिया न ही करे गिंदासीं तव्हां त 50 सालनि खां लॻा पिया आहियो त कालाबाग डैम ठाहींदासीं बजेटूं रखंदा आहियो पोइ तव्हांखे कालाबाग डैम ठाहिण ॾिनो आहे असां खां वधीक ताक़तवर आहियो आबादी में वधीक आहियो पैसे में वधीक आहियो इख्तियारनि में वधीक आहियो लठ धुके में वधीक आहियो छेड़े में वधीक आहियो जोड़ तोड़ में वधीक आहियो एमएनएस जे तइदाद में वधीक आहियो एमपीएस में वधीक आहियो सेनेटर्स में वधीक आहियो ब्यूरोक्रेसी में वधीक आहियो हर शइ में वधीक आहियो पोइ डैम ठाहे ॾेखारियो न जॾहिं सिंध जे विरहाङे जी ॻाल्हि ते कयो केॾा ताक़तवर हो पीपल्स पार्टी तव्हां सां वई वफ़ाक तव्हां सां हो ऐं पीपल्स पार्टी ऐं एमक्यू में इत्तेहाद में आहियूं इशरतुल इबाद गवर्नर हो वज़ीर आला तव्हांजो गवर्नर तव्हांजो सभु गॾु हो पोइ चयो सिंध खे टोड़ियूं था कराची अलॻि सूबो था ठाहियूं पोइ अयाज़ लतीफ़ पलीजो ऐं ही क़ौमी अवामी तहरीक जा अॻुवान निकिता हुआ कराचीअ जे रस्तनि ते गोलियूं पिया हलियूं पंध पिया हलिया ऐं तव्हांखे उहो सिंध खे विरहाइण जो तव्हांजो ख़्वाब ऐं तव्हांजो मनसूबो पूरो थियण न ॾिनो तंहिंजे करे वक़्तु मटिजी वेंदो आहे पर सिंधी माण्हू पंहिंजे अज़्म ऐं हौसले सां क़ाइमु रहंदा ॼमी बीठा हूंदा आहिनि तंहिंजे करे थाणे बुला खान वासियो पाण खे पैसे सां कारोबार सां ज़रूर जोड़ियो गुज़र सफ़र ज़रूरी है पैसो ज़रूरी है नौकरी ज़रूरी है कारोबार ज़रूरी है वो ॿिया आहिनि जेके चवंदा हुआ पैसो वैसो न कमायो नौकरी न कयो आउं चवंदो ज़रूर कमायो ज़रूर नौकरी कयो नौकरी सिंध जी आहे वफ़ाक जी आहे हुनजे पीउ जी आहे या तव्हां पंहिंजे मेरिट ते अचो था तव्हांजो हक़ आहे नौकरी ज़रूर मिले तव्हांखे ऐं तव्हां कारोबार ज़रूर कयो ऐं तव्हां पैसा ज़रूर कमायो ऐं तई मोटरसाइकिल मां नंढड़ी अल्ट्रो ऐं अल्ट्रो मां स्विफ्ट ऐं स्विफ्ट मां करोला ज़रूर वठो 2 कमरनि मां 4 कमरा ज़रूर ठाहिरायो पर इहे घर इहे बंदोबस्त इहे पैसा इहे सभु तॾहिं कम जा आहिनि जॾहिं वतन तव्हां वटि हूंदो जे वतन वियोलियो ज़मीन हली वई त पोइ ॾिसो था त माण्हुनि वटि जॾहिं ज़मीन कोन्हे त पोइ रोहिंग्यास की कीअं चूंडे चूंडे बर्मा में मारियो पियो जॾहिं सियासत ऐं क़ौम ऐं पार्टी न आहे त पोइ गज़ा में फ़लस्तीनी गज़ा में करोड़पति कोन रहंदा हूंदा छा गज़ा में अरबपति ऐं करोड़पति अरब त रहंदा हूंदा न हिन इज़राइल जे हमले खां अॻु में गज़ा में अरबपति अरब त हुआ न फ़लस्तीनी लठियूं हणी मारे बच्चा कोई अस्पताल ते बम हणी मारे छॾियूं रोहिंग्यास कोन हुआ अरबपति बर्मा में मारे छॾियूं उते भारत वारे कश्मीर में अरबपति मुसलमान कोन हूंदा जा श्रीनगर में बारामूला में कोन हूंदा जा हूंदा मारे पंधरणी कोई लठियूं हणी माण्हू मरनि था जेकॾहिं हुन में सियासत न आहे पंहिंजे वतन ऐं क़ौम जी ताक़त न आहे त पैसा वारीअ जी मुठ आहे नी वही वेंदा हथ में ख़बर ई कान पवंदी पंहिंजे वतन में पनाहगीर थियो वेठा हूंदासीं ही तव्हां खां सॾ पंध ते आहे नूरी ओ परे पासे हाईवे जे परे पासे थोरो टिपी वञो त माई नूरी आहे लतीफ़ साईं हुन लाइ चयो आहे कारियूं कोछूं कुवड़ी कंहिंखे पियो चए मोहाणियुनि खे लतीफ़ साईं पियो चए कारियूं कोछूं कुवड़ियूं वड़ बि कोन अथनि फज़ीलत बि कोन अथनि कारियूं कोछूं कुवड़ियूं मूर न मोचारियूं सोणियूं आहिनि कोन ऐं मथां वरी वठी वेठियूं वाट ते खिखीअ जूं खारियूं हिकिड़ियूं कारियूं कोझूं कुवड़ियूं ॿियो वरी खिखी मच्छी खणी रस्ते ते वेठियूं आहिनि कारियूं कोझूं कुवड़ियूं मूर न मोचारियूं
वठी वेचूं वाट ते खिखीअ जूं खारियूं उनी जूं आरियूं समेरीअ केर सहे उन जी ॻाल्हि केर ॿुधे समय खां सवाइ वो समो केर वो सिंध आहे पाण जेके यूं अबरा कमज़ोर सुस्त जॾा मवाली गुटका पान खाईंदड़ सिगरेट टोटी होटलनि ते वेठा आहियूं ये सिंध न हुजे हा त पंहिंजा आर केर खणे हा दुनिया जेके ॿिए मुल्क में हुजूं हा त पाण खे कारे पाणी जी सज़ा ते मोकिले ॾींदा जे पाण मलेशिया में ई लश्कर खणी हलूं थर वारो ऐं कंदकोट वारो ऐं हिते तव्हांजो थाणे बुलाखान वारी ख़बरुनि वारा माण्हू ऐं इहे खणी वञी जे मलेशिया ऐं मुंबई पुॼायूं त पाण करे जेल में के कैंप में बंदि कजे हीअ मख़लूक किथां आई आहे के कम जी कान्हे होटलुनि ते चांहि वेठा पीअनि गुटका वेठा खाइनि धिका वेठा जलीन वेठा कचरियूं कनि पाण में कंहिं कम जा कोन्हनि इहा सिंध आहे पर उहा सिंध उहे जेके खिखीअ जूं खारियूं खणियूं वेठल आहिनि वरी चए थो गंद जिनी जे गोॾ में पाड़ू गोद में पाड़ू गाह जूं पबड़ जूं किचरो वो गोद में फाथो पियो आहे गंद माना किचरो न पाड़ू गंद जिनी जे गोद में पागोड़ा पोशाक उनी जी ओताक राजा रीछी आयो वो राजा सिंध है पंहिंजा असार ॾिसी उन जे बावजूद सिंध असां ते महिरबान आहे वो छो त कुदरत मां तरफ़ां ई सिंध पाण खे तोहफ़े में मिले पाण क़दुरु कोन था कयूं पाण सिंध जो उहो लिहाज़ उहा क़दुरु उहा पूॼा उहो थोरो उहा महिरबानी नथा मञूं जो असांखे सिंध मिली आहे हुन नूरीअ पाण खे तब्दील कयो पाण तब्दील कयूं था जिते हुननि मुहाणनि जी गिला पियो करे लतीफ़ साईं त कुवड़ियूं आहिनि उते वरी अॻियां छा थो चए जॾहिं हुन पंहिंजो गस मचायो आहे त वरी उन्हनि ई माण्हुनि लाइ चए थो जंहिंजी सवेल गिला पे कई न वठे न विकणे न मारे न धारे हाणे उहा मुहाणी मटिजे पई उहा नूरी न वठे न को मच्छी वठे थी न वठे न विकणे न मारे न धारे खारो विधाई खूह में निरतऊं निहारे जंहिं खारे में मच्छी पई वो खूह में उछला उछलई न वठे न विकणे न मारे न धारे खारो विधाई खूह में निरतऊं निहारे साई पर पारे जा घर समय जे सप जे हाणे समय सुल्तान जे घर में जेका रिवायत आहे उन गस ते आई आहे पाण खे तब्दील कयो अथसि पाण खे तब्दील करणो आहे पाण खे मटाइणो आहे सिंधी जेकॾहिं पाण खे तब्दील न कंदा पाण खे मटाईंदा कोन त पंहिंजे लाइ मुश्किलातूं घटिबियूं कोन ॾींहों ॾींहुं वधंदियूं पाण खे तव्हां न मटायो त तव्हांजा अबा ॾाॾा बि जेका किर्त कंदा थाणे बुला खान में थाणे अहमद खान में कुझु माण्हू तव्हांजे सिफ़नि मां पढ़ी मूंखे थाणे बुला खान जा माण्हू मिलंदा आहिनि न्यूयॉर्क में लंडन में किथे जा आहियो असीं कोहिस्तान जा आहियूं हाणे हिकिड़ा माण्हू कोहिस्तान जा उते पुॼी विया ॿिया छो कोन था पुॼनि ॿिया गबोलनि जा बचा ऐं पालारनि जा बचा ऐं बुरफतनि जा ऐं जोखियुनि जा ऐं ख़ासकिलनि जा ऐं मलाहनि जा ॿिया बचा छो कोन था पुॼनि पाण खे तब्दील नथा कनि पढ़नि कोन था माइट उन्हनि ते पंहिंजे पैसे जो कुझु हिसो ख़र्च नथा कनि ऐं ॿार पाण बि महिनत कोन था कनि रुगो माइट जे ख़र्च सां कुझु कोन थींदो ॿार में पाण जज़्बो हुजे उहो जज़्बो ई कोन्हे त पाण खे तब्दील करणो आहे पाण खे मटाइणो आहे सोणी चए थी वाहड़ वहन नवा अञा वाहो अॻे थियो नवा नवा वाह पिया निकिरनि दरिया मां नयूं लहरूं पियो अचनि पर असल जेको दरिया जो वेकिरो अॻियां आहे तव्हांजे लाइ असल मंज़िल जा अॻियां आहे वाहड़ वहन नवा अञा वाहो अॻे थियो घर वेठे घणा कयो सरतियूं संग सवा घरनि में वेठियूं ख़बरूं कयो सुहिणी पई चए साड़ियुनि खे घरनि में वेठियूं चयो ऐं हीअं पाण चवंदा आहियूं सॼी घर ऐं हाणे कारोबार कंदुसि मूं फ़ैसिलो कयो आहे त हाणे दुकान खोलींदुसि
मूं फ़ैसिलो कयो आहे त हाणे मोटरसाइकिल जो शोरूम थो खोलियां, मूं फ़ैसिलो कयो आहे त हाणे नूरियाबाद वञी मिल में नौकरी कंदुसि, मूं फ़ैसिलो कयो आहे त हाणे कराची वेंदुसि, मूं फ़ैसिलो कयो आहे हाणे आउं ॻोहारा मां निकिरी, साम्हूं हबीबुल्ला नज़र आयो इन करे चयुमि ॻोहारा मां निकिरी हाणे वञा थो कराची वञी रहंदुसि। मूं फ़ैसिलो कयो आहे मुश्ताक चांडियो आहे वञा थो हितां निकिरी जामशोरे मां आउं वञी रहंदुसि लाहौर में। वरी अॼोकी राति गुज़री, ॿिए ॾींहुं ॻाल्हि बि लही वई त कहिड़ो कल्ह फ़ैसिलो कयो, जोगी न कञा मिट। हिकिड़ो ॾींहुं अॻु में फ़ैसिलो हाणे ही कंदुसि, सुभाणे खां अंग्रेज़ी पढ़ंदुसि, IT सिखंदुसि, कंप्यूटर सिखंदुसि, रोज़ 10 लफ़्ज़ अंग्रेज़ी यादि कंदुसि। हाणे मथे हफ़्ते खां पान छॾींदुसि, ईंदड़ हफ़्ते खां मैनपुरी ऐं गुटको छॾियां थो, मथे हफ़्ते खां पैसा बचाईंदुसि, पोइ मोटरसाइकिल वठंदुसि, हफ़्ते खां पोइ छा सुभाणे ई ॻाल्हि विसरी वई, सुभाणे वरी कमी नओं या राति जो 2 टे ढुक छरे जा हणी माण्हू फ़ैसिलो कयो त हाणे ज़बरदस्त कमु कंदुसि, सुबुह जो छरे जो नशो लथो ॻाल्हि विसरी वई, अलाए कहिड़ो फ़ैसिलो कयो। 2 ढुक हणी त माण्हू चवंदो आहे सुभाणे कैनेडा थो वञा, छरो लथो वरी ॾिठईं हाणे अहमद खान में वेठो आहियां, केॾां वई कैनेडा, केॾां वियो ब्राज़ील। तंहिंजे करे ईअं न चए थी वाहड़ वहन नवा अञा वह अॻे थियो, घर वेठियूं घणा करियो सरतियूं संग सवा, सूरत जा साहड़ जी साजे ॾिठी। हा मुंहिंजे महबूब जी शिकिल मेहार जी जे तव्हां ॾिठी हुजे हा लाड़ी ज़बान में चइबो आहे वाहड़ वहन नवा अञा वह अॻे थियो, घर वेठे घणा करियो सरतियूं संग नवा, सूरत जा साहड़ जी साजे ॾिठी हूंद न पलियो मां कहिड़ो सभु घड़ा। जेकॾहिं मुंहिंजे महबूब खे अवां ॾिठो हुजे त पंहिंजे पाण खे रोके कोन सघो आहे, तव्हीं बि सभु घड़ा खणी मैदान में लही पओ, पर तव्हां ॾिठो ई कोन्हे। सोणी चई तव्हां ॾिठो ई कोन्हे, तव्हांखे ख़बर ई कान्हे। जे ख़बर हुजे न हो त मेहार छा आहे माना मंज़िल छा आहे, जे ख़बर हुजे न हो त मलीर छा आहे माना वतन छा आहे। कारा करायन में सोन असांखे सूह, मारू पई चए यदि असांजे बाहुनि में जेको कारो धागो ॿधल आहे ग़रीब औरतुनि जे बाहुनि में, उहो कारो धागो असां लाइ किरोड़नि खां वधीक अहम आहे। ऐं सोन असां लाइ सूह ऐं सोन पाइण असां लाइ मातम आहे, ख़ुशी कान्हे। मारवी चएती ऐं उमिरि तुंहिंजा माण्हू जेके सोन हीरा जवाहर खणी वेठा आहिनि, कारा करायन में सोन असांखे सूह, वर जेदिन सी जूह फाको फरहत पाए। जेकॾहिं पंहिंजे साहिड़ियुनि सां पंहिंजे महबूबनि सां गुरू जा त हीउ जेको फाको आहे, हीउ जेको बुख आहे, हीउ जेको लंघण थियल आहे, उन फाके खे आउं फरहत सम्झा, उनखे एज़ाज़ सम्झा, उनखे ख़ुशी सम्झा, उनखे मान सम्झा, मर्तबो सम्झा। जेकॾहिं पंहिंजे महबूबनि सां गॾु हुजां त जेकॾहिं सिंध आहे त पोइ फाको फरहत भायां, ऐं जॾहिं सिंध न आहे त पोइ सोन असांखे सूह, पोइ सोन असां लाइ मातम आहे, सोन असां लाइ मातम आहे। जेकॾहिं पेरनि नेठा देश जी धरती न आहे, ऐं बुख असां लाइ फरहत आहे। जेकॾहिं बुखे हूंदे असां सां पंहिंजा हम वतन सफ़र में गॾनि। असीं ड्रामा ब्रामा कोन कंदा आहियूं, नथा छॾियूं, मारियूं था। क़ौमी अवामी तरीक़े कारकुन खे चयो आहे टोड़ियूं था, फलाणो था कयूं, मारियूं था, कुटियूं था, बम था फाड़ियूं, ज़लज़लो था आणियूं। क़ौमी अवामी तहरीक पुरअमन जदोजहद वारी पार्टी, क़ौमी अवामी तहरीक ठकान वारी पार्टी कान्हे। हर 2-3 साल ठका ॾेई 2 माण्हू मराए पोइ ₹2 ठाहे पोइ पार्टी भॼी वञे। ठका ॾियण वारी ख़बरूं करण वारा ॿिया, ठक न थींदो, न छॾींदोसीं। कॾहिं असांखे ॾिठो न छॾींदोसीं, अचई थो वञे ई थो। मूंसां इलाही सारा मुंहिंजा दोस्त आहिनि, अदीब शाइर कॉमेडियन मुंहिंजा दोस्त आहिनि, जेके मज़ाया फनकार ॾिठा हूंदो। मूंसां फेस्टिवल्स में हूंदा आहिनि, कराची जा फेस्टिवल्स, मेला, अदबी फंक्शन्स, कॉन्फ्रेंसूं, यूनिवर्सिटियूं, मुल्क खां ॿाहिरि मूंसां गॾु हूंदा आहिनि। जेके मज़ाया ड्रामा कंदा आहिनि, ॿिया फनकार, शाइर, गुलूकार। 2 टे ॾींहं अॻु में हिकिड़े मज़ाया फनकार मूंखे फ़ोन कयो, मूंखे चई हुन असां वारे हमरा खे त मिलिया पैसा, तव्हां हुनजो फ़ोन छो अटेंड कयो? मुंहिंजो कीअं? चई हुनखे त पेट मिलिया, हुनखे त अफ़गाननि वारे इशूअ मां जान छॾाइण लाइ पैसा मिलिया।
तव्हां सां ओचितो ॻाल्हाई ॿियनि खे अॻु वटि ॿुधायल हुई ॻाल्हि न छॾींदासीं मारींदासीं ख़बरदार पुछी तव्हां मुंहिंजो बाबा असांखां ड्रामो पुॼंदो ई कोन असांखां इहो पुॼंदो ई कोन त बंदूक खणी मूंखे करे ॾिठो अथव फोटू मुंहिंजो जंहिंमें बंदूक खणी करे बीठो हुजां जबल ते हा हितां थाणे बोला खन में रखे जुर्गो जबल आहिनि बंदूक खणी वञा हिकिड़ी बंदूक हथ में जले हीअं रखां टंग हिकिड़ी टकरीअ ते या पथर ते फोटू कढो पोइ तव्हीं सभु रखो अयाज़ लतीफ़ अली जो पिस्तौल खणी बीठो आहे इहे ड्रामा पाण कोन पुॼंदा ख़बरदार अचे थो न छॾींदो सही बंदूक खणी अचां पियो ऐं कंहिंखे कीअं चओ वेठो आहे हैदराबाद थर वारे खे कीअं चवंदुसि तूं 2 मिंटनि में पुॼा पियो तव्हांखे केरु सुभाणे लठणे ऐं मूंखे कयो फोन ऐं तव्हांखे हैदराबाद में चवां त तो पुॼा पियो थाणे कीअं पुॼंदुसि थाणे बोला खान 10 कलाक लॻंदा मूंखे थाणे बोला खान पहिरीं गाॾी खणा पोइ हुन में डीज़ल विझरायां पोइ गाॾी चाबी ॿियो केरु खणी वियो हुजे पोइ 3 कलाक थाणे बोला खान रस्ता ॻोल्हींदे पुॼा तेसिताईं तव्हांजी हड़ हली वई पर अहिड़ी फूक ॾियण असीं सिखिया कोन आहियूं न तंहिंजे करे क़ौमी जिदोजहद था कयूं हीअ था कयूं माण्हू खे मारियूं था माण्हू खे कूं था न छॾींदासीं बम फाड़ींदासीं राइफल असां वटि बम आहे असां वटि हथियार आहे अमुन असां वटि हथियार आहे प्यार असां वटि जिदोजहद जो रस्तो आहे पुरअमुन मज़ाम असांजो अमन जो रस्तो आहे असांजो इल्म जो रस्तो आहे असांजो अक़ल जो रस्तो आहे असांजो तालीम जो रस्तो आहे ऐं असीं चऊं था त पाकिस्तान असांजो आहे असीं चऊं था ही मुल्क असांजो आहे ऐं हिन मुल्क में असीं ॿिए खे इख़्तियार कोन ॾींदासीं त उहो वसीला असांजा जोर आहे हिन मुल्क में असांजी पती आहे ऐं उन पतीअ में असांखे पंहिंजे हिसे जी हर शइ मिलणु खपे ही मुल्क हुकुमराननि जो न आहे 25 करोड़ पाकिस्ताननि जो आहे ऐं उन्हनि में 8 करोड़ सिंधनि जो आहे ऐं उन्हनि 8 करोड़ सिंधनि जा अख़्तियार किथे आहिनि उन्हनि 8 करोड़ सिंधनि खे थाणे बुला खान में छा आहे तव्हीं त ख़ुशि थियो वेठा आहियो अमन आहे फलाणो आहे थाणे बुला खान में का टेक्निकल यूनिवर्सिटी आहे या हिते को IT सेंटर आहे छा जिते IT सेंटर में तव्हांजा ॿार 4 सालनि जा स्किल डेवलपमेंट्स जा प्रोजेक्ट करे पोइ अमेरिका ऐं बर्तानिया ऐं जर्मनियूं वञनि आई कुझु कोन्हे कहिड़ी शइ थाणे बुला में छा आहे तव्हीं ख़ुशि थियो वेठा आहियो अमुन आहे फलाणो आहे अबा बुख में माण्हू लंघण फ़क़ीर वेठो हुजे अमुन हुजे पोइ फ़क़ीर कहिड़े कम जो फ़क़ीर फुटपाथ ते सुतो पियो हुजे चए अमुन अमान लॻो पियो आहे खाइण लाइ गिराब न हुजेसि पीअण लाइ डुक न हुजेसि अमुन अमान लॻो पियो आहे फ़क़ीर सुतो पियो आहे फुटपाथ ते तो वञी जबल जे मथां सुम्ही रहो अमुन अमान आहे माण्हू न को पखी न को वेठा हुजो ते मथां बुखिया लंघण ॻाल्हि आहे अॻिते वधण जो कहिड़ो रस्तो आहे खिपरे वञूं खिपरे में अॻिते वधण लाइ छा आहे रुगो थाणे बुला खान जी ॻाल्हि कान्हे ॾाढ़ी खैरे में छा आहे तंगवाणी में छा आहे मीरपुर माथेले में छा आहे ॾीपले में छा आहे वाई पांदी में छा आहे चूहड़ जमाली ऐं जाती में छा आहे मोया में छा आहे का शइ कान्हे बुख आहे बुख पई वाका करे जेके सरकारी नौकरी आहे सो वरी पगार ते कमु हलाईंदो हूंदो ॿिया अरबपतियुनि जा कारोबारनि सिंधियुनि वटि छा आहे आम सिंधी वटि तव्हीं जेके बीठा आहियो आम सिंधी वटि छा आहे का शइ कान्हे हिननि सॼी सिंध तबाह करे छॾी आहे ही जेका मिट्टी आहे इन मिट्टीअ मां रेयर अर्थ मिनरल्स था निकिरनि इन मिट्टीअ मां सोन थो निकिरे इन मिट्टीअ मां डायमंड्स था निकिरनि इन्हनि मां कोयलो थो निकिरे ब्लैक डायमंड इन मां गैस थी निकिरे इन मां पेट्रोल थो निकिरे ही जामशोरो ज़िलो तव्हांजो पेट्रोल ऐं गैसनि सां भरियल आहे उन पेट्रोल ऐं गैस मां थाणे बुला खान खे छा मिलियो आहे हिन थाणे बुला खान थाणे अहमद खान जे आसपास खरबे रुपयनि जो पेट्रोल ऐं गैस आहे उन में तव्हांखे छा मिलियो आहे थाणे बुला खान जे आम माण्हूअ खे उन खरबे रुपयनि जे पेट्रोल ऐं गैस मां छा मिलियो आहे सोचो न वञी घर राति जो अॼु वञी सोचिजो त हिते आसपास खरबे ऐं उहो खरबे वज़ीरनि जो आहे छा उहो त तव्हांजो आहे न सिंधी माण्हुनि जो आहे उन में तव्हांखे छा मिलियो उन खरबे रुपयनि मां थाणे बुला खान खे छा मिलियो आहे ही मिट्टी जैसा तकदीरूं तब्दील थियनि थियूं उन मिट्टीअ खे सिंध जे हुकुमराननि ऐं पाकिस्तान जे हुकुमराननि मिट्टीअ खे छा बनायो आहे उन मिट्टीअ खे ॿिनि कमनि लाइ इस्तेमालु कनि था हिकिड़ो चोराइण लाइ ॿियो गप ऐं गटर बनायो मिट्टीअ खे गप ऐं गटर बनायो छॾीनि ऐं मिट्टीअ मां ज़ख़ीरा चोरायो कढियो वञे ही पाणी आहे उन पाणीअ ज़रिए सिंध जा लखे करोड़ एकड़ सरसब्ज़ थियण खपनि हिन हिते आसपास आबादी हुजे हा ज़रख़ेज़ ज़मीनूं हुजनि हा हिते वाह वहंदा हुजनि हा हिते छा छा न थियो थी सघियो हिते हिल स्टेशन्स वांगुरु हिते तफ़रीह मक़ाम हुजनि हा
हेड़ा जबल सॼे सिंध में तमामु थोरनि जायुनि ते हेड़ा ख़ूबसूरत नज़ारा आहिनि। थाणे बुला खान जे रस्ते जो जेको ख़ूबसूरत नज़ारो आहे इहो दुनिया जेके ॿिए मुल्क में हुजे हा, उते हिल स्टेशन्स हुजनि हा, उते रिज़ॉर्ट्स हुजनि हा, उते पिकनिक पॉइंट्स हुजनि हा, उते मक़ामी माण्हुनि जो कारोबार हुजे हा, उते सॼे सिंध मां सॼी दुनिया मां माण्हू घुमण अचनि। हिते बुख पई वाका करे, तबाही ऐं बर्बादी आहे, कीचड़ छा थी सघी थिए, ये गोरख छा थी सघी थिए, तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। हर शइ खे लुटे तबाह ऐं बर्बाद करे उनखे जीअं ॼोर चिंबड़ी पए रत चूसे वञे, जीअं माण्हू जो रत चूसे ॼोर चिंबड़ी पए ते उहो रत चूसे, ईअं रत पिया चूसीनि तव्हांजा रसीला, तव्हांजी ज़मीन, तव्हांजी मिल्कियत, तव्हांजो पाणी, तव्हांजी ज़रात, तव्हांजे नियाणियुनि जो मुस्तक़बिल तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। तंहिं करे हीअ तरमीमूं जेकॾहिं सिंध दुश्मन ऐं हिन में सिंध जी वहदत ते वार आहे त हिन जी मज़ामत थींदी। सिंध जे ख़िलाफ़ जेको फ़ैसिलो थींदो उहो जेकॾहिं सिंध जे ख़िलाफ़ हूंदो त उनखे नज़रअंदाज़ न कबो, उनजी मज़ामत थींदी। सिंध जे ख़िलाफ़ फ़ैसिलो थींदो त नज़रअंदाज़ कबो या मज़ामत थींदी। छा थींदो? छा थींदो? मज़ामत थींदी, पुरअमन मज़ामत थींदी। जेकॾहिं सिंध जे ख़िलाफ़ को फ़ैसिलो थियो, सिंध जो पाणी चोरी थियो, ये हुकुमरान फाड़ जा तुंबा आहिनि, इन्हनि में का टके जी उम्मीद कान्हे, हिननि खे बसि आहे मूंखे ॾे। हू चवंदा न फ़क़ीर तव्हांखां छा घुरंदो आहे? फ़क़ीर को रस्ते ते पिनंदो आहे तव्हांखे, तूं छा घुरंदो आहे? उहो तव्हांखां तइलीम घुरंदो आहे न? उहो चवंदो आहे मोटरसाइकिल ॾे न। फ़क़ीर तव्हांखे छा चवंदो आहे? फ़क़ीर जे मिले उहो छा चवंदो? मूंखे तइलीम ॾे न, स्कूल ॾे न, अस्पताल ॾे न, मूंखे शादी कराए न, कुंवार वठी ॾे न, घोट वठी ॾे न, चांहि ठाराए ॾे न। छा चवंदो आहे? ॾेड़े बंदा ॾेई वञे नाले अलाह, जो दे उसका भी भला, जो न दे उसका भी भला। ए अम्मा, ए अब्बा सुबह का चाय कौन पीजे? तो 20 रुपये नोट तो दे। ए अब्बा 50 रुपया, ए अब्बा 10 रुपया, ए अब्बा कल का मानी कौन खरीदो? ही जगह बैठा ए अब्बा असा के वजीर आज़म, ए अब्बा मुझे बच्चे के वजीर आज़म, ए अब्बा मुझे ए अब्बा हेड़ा मुझे बच्चे के वजीर आज़म, ए खुदा जो नालो दे, ए हेडी तुझी वंकार वही तो, ए तुझे बच्चन वांगर तुझे पेरन में प्यायो, ए झोरन वांगर तुझे चवण में हलो पिया, ए खुदा जा बंदा, ए मुखे पुट के वज़ीर, अरे मुझे बच्चन के, ए मुझे पुट के ए इनके वजीर आज़म कर, ए अब्बा, ए फलाना, ए साहब मुझे बच्चे भला सजी जिंदगी ला 5 सालन ना, भला 2 सालन ला करीस, भला साल ला करीस, ए मुझा सना बच्चा है, ए मुझा लंगड़ बच्चा है, ए मुझा अबरा बच्चा है, ए खुदा जे वास्ते इनके वजीर आज़म कर, ए छा कोयलो खपनी खण बच्चे के वजीर आज़म कर, ए पानी खपनी खण बच्चे के वजीर आज़म कर, ए ज़मीनों खपनी खण फार्मिंग ला मुझे बच्चे के जबल खपनी, जजीरा खपनी, गोरखों खपनी, तेल खपनी, गैस खपनी, अरबी तरमीम वापस खपनी, जमहूरत खपनी, जजन के कतारन में बियारे उनका हुक्म मंजरान जो फैसलो खपनी, जेको मुझे बच्चे के वजीर अबा खुदा दे अबा ई हथ तो बंदे, ए अबा हथ तो बंदे, ए पेरन ते हथ तो रखे, ए अम्मा, ए बाबा, ए अबा, ए अल्लाह दे सदके मुझे पुट के वजीर आज़म बुझाए। ये जे फ़कीर मुके फ्री जे तने मां 50 रुपया ॾेई छॾिया। मूं वटि खुदा जो कसम सची तो ॿुधायां, जे मूं वटि 50 रुपया पिया हुजनि ऐं फ़कीर मूंखे हेॾियूं मिनथूं करे ऐं शीशे खे चिंबड़ी पए गाॾी जे अॻियां अची बीह रहे त आउं जान छॾाइण लाइ आख़िरी 50 रुपया बचाया हुजनि तॾहिं ॾेई छॾिया। बाबा आउं गुज़ारिश थो कयां, ए शहबाज शरीफ़, ए वफ़ा के हुकुमरानो, ए शहबाज शरीफ़ जा मालिको, मिली इहो अज़ाब असां ते लाहियो न कयो भला भला असांजा हर टपड़ ई ॾेई ॾींदा, विकिणी ॾींदा, भला वज़ीर आज़म कयो त असांजी जान छुटे। मूंखे वठी हलो, लॉन्ग मार्च कयो, मूंखे वठी हलो, आउं तव्हांजा गाॾी में चढ़ी थो हलां, बाबा ख़ुदा जे वास्ते हिनखे वज़ीर आज़म कयो, असांजी जान छुटे, असांजा पेट्रोल, गैस, तेल, ज़मीनूं असांखे वापसि मिलनि, वरी ख़ुदा जे असीबदा लीलायूं, असीबदा फरियाद खणो, असीबदा वात में मिटी विझी पटका पेरनि ते रखी असीबदा तव्हां सां गॾु हलूं, वरी ख़ुदा जे वास्ते हिनखे वज़ीर आज़म कयो, असांजी जान छॾायो। सिंध विकिणी तबाह बर्बाद करे छॾनि, भला सिंध जा 2 ॾोकड़ असांखे 2 पायूं बचनि, ही वज़ीर आज़म थिए मथां असांजी जान छुटे, जान पोइ कोन छुटंदी पर मन छुटे। ही कहिड़े क़िस्म जा हुकुमरान आहियो? पेर कबर में लटको पियो अथव, वज़ीर आज़म थियणु चाहियो था, पेर कबर में लटको पिया, पेम्पर ॿधो पिया, चढ़नि में पिया हंगो ऐं वज़ीर आज़म थियणु चाहियो था। पेम्पर ॿधो पिया, चढ़ीअ में हंगो पिया ऐं वज़ीर आज़म थियणु चाहियो था। ख़ुदा जा बंदा, माण्हुनि लाइ वज़ारत उज़्मा खे माण्हू थुक
थुक ऐं जूते जे नोक ते रखंदा आहिनि ऐं माण्हू चवंदा आहिनि असां लाइ वतन अज़ीम आहे, असां लाइ क़ौम अज़ीम आहे, असां लाइ धरती अज़ीम आहे, असां लाइ ईंदड़ नस्ल अज़ीम आहिनि। हिननि खे लॻे पिया वज़ीर आज़म कर, वज़ीर आज़म कर, वज़ीर आज़म कर, वज़ीर आज़म कर, वज़ीर आज़म कर। सिंधनि जा बच्चा जेलनि में विझो पिया। सिंधनि जे नौजवाननि खे अदालतुनि ॾाढो पेश करे अदालतुनि जे हुकुमनि जी इनहराफ़ पिया कनि। असांजा रस्ता अलॻि आहिनि, असीं सियासी हिकमत अमलनि सां मुतफ़िक़ कोन आहियूं, पर असीं चाहियूं था त सिंध जो को बि बच्चो जेल में न हुजे, सिंध जो को बि नौजवान बिना अदालत ऐं केसनि ऐं सज़ाउनि में बिना जमहूरी ऐं कानूनी तरीक़ेकार जे उहो गुम न थिए, उहो जेलनि में न वञे, उहो ज़ुल्म न सहे, उहो टार्चर सेलनि में न हुजे। उहे बच्चा बि असांजा आहिनि, उहे बि असांजा नंढा भाउर आहिनि, उहे बि असांजे ॿाहुनि जो ॿल आहिनि, उहे बि असांजे काफ़िले जा साथी आहिनि। आउं मुतालबो थो कयां त सिंध जा समूरा गिरफ़्तार सियासी कैदी आज़ाद कया वञनि। नारे 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 सिंध, नारे 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 सिंध। ये जेको सिंध में तव्हां निज़ाम आंदो आहे त माण्हुनि खे ख़ौफ़ में डिॼारे छॾियो, माण्हुनि खे दहशत ज़दा करे छॾियो। वो दिन हवा हुए जब खलील खान फाख्ता उड़ाया करते थे, उहे ॾींहं विया, उहे ज़माना विया, उहे वक़्त विया। असीं सिंध खे नई उम्मीद पिया ॾियूं। अयाज़ लतीफ़ पलीजे जो इन सां वास्तो कोन्हे त जेका चांवर पुसाए, भंडर कुई, काठियूं मेड़े, टांडो दुखाए, देग में दाग ॾेई, चांवर ओॿारे, रधे कलाकनि जा कलाक, पोइ जेका देग लायां रखां थो उन में चांवर खणी विराए खाई, उन जो एज़ाज़ ऐं उन जो क्रेडिट को ॿियो थो खणे, भले खणे। मां वांगुरु मां जो वास्तो हिन सां थोरी आहे त जेॾी महिल बच्चा मानी खाइनि ओॾी महिल हर बच्चो चए त अमां तो 4 कलाक बि भत रधो आहियां, तुंहिंजो थोराए थो आहियां। ओॾी महिल मां वीचारी चुल्ह ते कमु पई कंदी आहे। क़ौमी अवामी तहरीक लॻी पई हुई कैनालनि जे ख़िलाफ़, ज़मीनुनि जे ख़िलाफ़, सॼी सिंध खे जाॻायूं पे। आख़िरी ॾींहुं भत विराइण महिल को ॿियो अची वेही रहे, भले वेही रहे, भले भत विराइण महिल को ॿियो हुजे। हाणे हींअर आऊं निकितो आहियां, ॿियो केरु आहे? क़ौमी अवामी तहरीक निकिती आहे, ॿियो केरु आहे? पोइ हाणे असीं निकिता आहियूं, हाणे मुक़ाबले में ॿिया बि निकिरंदा, असीं ख़ुशि थींदासीं। असीं चवंदासीं भले असीं जेका चिणग ॿारियूं, असीं जेका टांडा ॿेड़ियूं, उन मां जॾहिं असीं मच मचायूं त उन मच मां को ॿियो भुंडी खणी पंहिंजो मच वञी मचाए, तॾहिं बि भलो थियो। भुंडी खई त असांजे मच मां न, उहो मच ॿारियो त असां न, उहो टांडो ॿारियो त असां, उहा तीली ॾिनी त असां, उन तीलीअ खे फूकूं ॾेई ॾेई उन हरी काठीअ खे ॿारियो त असां, उन जे मथां गासले ठारे, कागज़नि जा टुकड़ा मेड़े, काठी जे हेठां ॾेई, फूकूं ॾेई 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 उन पुसियल काठी खे सुकाए उन मां हिकिड़ो मच ॿारियोसीं। हाणे ॿिया गॾु थींदा, उन मां हिकिड़ी हिकिड़ी भुंडी, हिकिड़ो हिकिड़ो टांडो खणी अलॻि वेंदा ऐं पोइ उहे लाइव ईंदा, वीडियो हलाईंदा, नारा हणंदा ऐं पोइ वरी पाण खां वरी सवाल पुछंदा, अयाज़ लतीफ़ पलीजा तूं किथे आहीं? जंहिं मच ॿारियो हूंदो उन खां जे टांडो चोरायो हूंदो, जंहिं भुंडी चोराई हूंदी, उहो टांडो ऐं भुंडी चोराइण वारा वरी मच ॿारण वारनि खां पुछंदा त ॿियो ख़बर किथे हो? असीं उन्हनि खे जवाबु ॾींदासीं। असीं चवंदासीं त बाबा तव्हां ज़बरदस्त कयो, जेका भुंडी चोराए विया आहियो, इहो मच ॿारियो, भले ज़बरदस्त थियो। हाणे वरी ॿिए मच ॿारण जो वक़्तु आयो आहे, वरी बि असीं मैदान में लथा आहियूं, वरी ॿियो मच था ॿारियूं, वरी मैदान में लहूं, वरी तव्हीं अचिजो, वरी भुंडी चोराइजो, वरी टांडो चोराइजो, वरी अची असां खां पुछिजो तव्हीं किथे आहियो। पर असांखे त ख़बर आहे, क़ौमी अवामी तहरीक जे साथियुनि खे त ख़बर आहे, सिंध जे बाज़मीर पुटड़नि ऐं धीअनि खे त ख़बर आहे त इहो मच कंहिं ॿारियो हो, इहो टांडो कंहिं दुखायो हो, इहो मैदान में सभ खां पहिरीं केरु लथो हो। जंहिंजे करे सिंधियो 8 करोड़ सिंधियो ॾिसी छॾियो त सिंध ते इम्कानी थींदड़ हमलनि जे ख़िलाफ़, इम्कानी तरमीमुनि जे वारनि जे ख़िलाफ़, पाणी ऐं वसीलनि ते दाड़नि जे ख़िलाफ़, जॾहिं चौधारी माठार आहे, जॾहिं चौधारी ख़ौफ़ आहे, जॾहिं चौधारी दहशत आहे, तॾहिं यादि रखिजो त क़ौमी अवामी तहरीक हुई ऐं तव्हांजो भाउ अयाज़ लतीफ़ पलीजो हो, जेको इहे हज़ारे माण्हुनि सां थाणे बुला खान में पहुतो ऐं जी ललकार कई वई सिंध जे वेरनि खे। सिंध जो रहबर सिंध जो टीम, अयाज़ लतीफ़, अयाज़ रहबर सिंध जो टीम, अयाज़ लतीफ़, तेरे जान निसार बेशुमार। बुला खान जा दोस्तों, अॼु राति तव्हीं हितां जलसे मां घर वेंदो,
आउं तव्हांखे गुज़ारिश थो कयां त वतन सां ऐं सियासत सां ऐं क़ौम सां जुड़ो, पर पंहिंजे बचनि सां बि जुड़ो, पंहिंजे बचनि खे पढ़ायो। नंढड़ो शहर आहे कोटरा, नालो अथसि कोटरा, राजस्थान जो हिकिड़ो नंढड़ो शहर आहे, राजस्थान जो हिकिड़ो नंढड़ो शहर आहे कोटरा, हेड़ो नंढड़ो शहर। उन कोटरा में सॼे अधु नंढे खंड जा ॿार तइलीम लाइ गॾु थींदा आहिनि। थाणो बुलाखान अहिड़ो मर्कज़ नथो बणिजी सघे एकेडमियुनि जो, ट्यूशननि जो, ITs जो, कंप्यूटरनि जो सॼे कोहिस्तान जा माण्हू थाणे बुलाखान में हॉस्टल हुजनि, मसवाड़ ते घर हुजनि, आस पास ॿार तव्हांजा अचनि ऐं थाणे बुलाखान में इल्म जो या नूरी आबाद में इल्म जो मर्कज़ बणिजे। न त हू आख़िर में तव्हांखे ॿुधायां थो, ईअं न कयो, इहो मुंहिंजो आख़िरी जुमिलो अथव, ईअं जे न कयो इल्म ऐं साइंस में ऐं टेक्नोलॉजी में, स्किल्स में, पढ़ाई में अॻिते न निकिरंदव त हुतां कराची में गैर मुल्की धारिया इलीगल इमिग्रेंट्स सिंध जा वेरी आदमबू कंदा राकास वांगुरु वधंदव पिया। अॻे उन्हनि जी हद 16 ॻोठ हुई, हाणे रेड़ी ताल प्लाज़ा खां अॻियां टिपी आया आहिनि, हाणे अची तव्हांजे सिरनि ते, तव्हांजे गसनि ते पुॻाइनि, छाकाणि हुननि वटि स्किल्स आहिनि। नूरी आबाद जे फैक्ट्रियुनि में तव्हांजे माण्हुनि खे मिले थी चौकीदारी, तव्हांजे माण्हू खे मिले थो बोरची जो कमु, तव्हांजे माण्हू खे मिले थी पटरेवाली, ऐं हू आहिनि ऑपरेटर्स। हुननि वटि मिलुनि खे हलाइण जा स्किल्स आहिनि, हू रड़ंदा अचनि, हू अची हैदराबाद सां लॻंदा, तव्हां भुगड़नि मुठ ते ज़मीनूं विकिणी छॾियूं, ॿियो तव्हांजे वॾनि विकिणी छॾियूं, ॿियो तव्हांजे सियासी ऐं राजूणी ऐं बिरादरी जे अॻुवाणनि विकिणी छॾियूं। उन्हनि खे खपे पैसो, उहे चवनि था भले केरु मलिक रियाज़ खणे या ॿियो केरु खणे, पंहिंजूं ज़मीनूं खपायो, हू ज़मीनूं खपाए छॾींदा ऐं तव्हांजे बचनि जा, तव्हांजे वॾड़नि जा, ईंदड़ नस्लनि जूं जेके ज़मीनूं मिल्कियतूं ऐं गुज़र सफ़र आहे उहो वीतो ॾियो। तंहिंजे करे थाणे बुलाखान जा रहंदड़ो इल्म सां, साइंस सां, अकुल सां, दानिश सां, ॾाहप सां, टेक्नोलॉजी सां, स्किल सां ईंदड़ दौरनि में जेके फन, इल्म ऐं हुनर ईंदा उन्हनि खे हींअर खां सिखण सां पंहिंजा बुनियाद मज़बूत कयो, पंहिंजी फाउंडेशन खे मज़बूत कयो, ऐं उहो फाउंडेशन इल्म ऐं वतन ऐं सियासत सां जोड़णु।